कंबर में जिस्कम पारां सारियुनि जे अघनि में लाथ ऐं नाजाइज़ कटौती ख़िलाफ़ क्रिकेट ग्राउंड खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कंदे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुता, जिते मीडिया अॻियां दाहींदे शाहजहान कलोड़ो, ख़ालिक चांडियो, मोहसिन शेख चयो त सारियुनि जो फ़सुलु शर्त मुनाफ़ेख़ोर वापारियुनि ऐं कारख़ानेदारनि तरफ़ां सारियुनि जे अघनि में हथरादू लाथ करे ऐं ज़िले हुकूमत तरफ़ां मनो करण बावजूदि फ़ी मण ते 2 खां 4 किलोग्राम गैर क़ानूनी कटौती कई पई वञे, जेका सरासर सरकार जी नाअहली ऐं ग़लति पॉलिसियुनि सबबि आहे। मिस्कीन पोरियत हारियुनि ऐं आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त सारियुनि जो मुनासिब अघु मुक़ररु करण सां गॾु गैर क़ानूनी कटौती बंदि कराइण वारे अमल ते अमल कराए हारी आबादगारनि खे बि जीअण जो हक़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाजनि जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन शोएब अहमद सां गॾु मोहम्मद मिटल कोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शदाद कोट।